वला इलाहा इल्लल्लाह फी किफ़तिन मालत बिहिन ला इलाहा इल्लल्लाह। ए मूसा कलीमुल्लाह जे करे सतई आसमान सतई जमीनों खणी करे मीज़ान तराजू जे करे पल्ले में रखी जजन ऐ ला इलाहा इल्लल्लाह के बे पल्ले में रखे वने मालत बिहिन ला इलाहा इल्लल्लाह। इन सतई आसमान का सतई जमीन का वधिक वजन ला इलाहा इल्लल्लाह जो निकरंदो। अल्हम्दुलिल्लाह हम्दन कसीरन तय्यिबन मुबारकन फी या रब्बी लकल हम्दु कमा यंबगी लिजलाली वजहिक व बिअज़ीमि सुल्तानिक। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मुहकमि तंज़ीलिही व हुवा अस्दक़ुल क़ाइलीन। सब्बह लिल्लाहि मा फ़िस समावाति व मा फ़िल अर्दिल मलिकिल क़ुद्दूस अल मलिकिल क़ुद्दूसिल अज़ीज़िल हकीम। मुख्तसर हम्द व सना के बाद मुख्तसर हम्द व सना का बाद असल बयान जो इंतज़ार है वो इंशाअल्लाह कुछ लम्हान बाद हाफिज़ ग़ुलाम नबी जलालानी हफ़िज़हुल्लाह जो थींदो। उनका अॻु मुख़्तसर इंतिहाई मुख़्तसर ऐं तव्हांजे साम्हूं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हिकु हदीस जो तज़किरो कंदुसि। यह हदीस मुस्नद अहमद में आहे ऐं ॿी हदीस जे किताबनि में आहे। इन हदीस में अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैयदना नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जो तज़किरो फरमायो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जी वसीयत जो तज़किरो कयो। तो सैयदना नूह अलैहिस्सलातु वस्सलाम यकीनन नाले का वाक़िफ़ हूंदो। उलुल आज़म अंबिया में तज़किरो थींदो आहे सैयदना नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जो जे 950 साल दीन जी तबलीग कई तौहीद जी तबलीग कई अल्लाह रब्बुल आलमीन जो पैगाम पंहिंजी उम्मत ताईं पहुचाई। 950 साल एतिरे वॾी उम्र इन खां वधीक हुई पर एतिरी वॾी दावत एतिरो वॾो अरसो का मामूली ॻाल्हि न आहे। जो सैयदना नूह अलैहिस्सलातु वस्सलाम तौहीद जो प्रचार कयो दीन जी दावत ॾिनो पंहिंजी क़ौम के। पर कुछ माण्हू हुआ जिन तबलीग के क़बूल कयो दावत के क़बूल कयो इस्लाम क़बूल कयो ऐं नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जो साथ ॾिनो। बाक़ी तमाम नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जे मुखालिफ़ हुआ। पोइ अल्लाह जे रसूल नूह अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह खां दुआ कई बददुआ कई पंहिंजी क़ौम जे लाइ। पोइ अल्लाह रब्बुल आलमीन सैलाब जी सूरत में अज़ाब नाज़िल कयो। तो नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ौम तबाही बर्बाद थी वई जिन पंहिंजे नबी के अक्सर व बेशतर झुटलायो उन जी दावत के क़बूल न कयो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सैयदना नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जी एक वसीयत जो तज़किरो फरमायो। पाण फरमायो लम्मा हादरतहुल मौत दआ इब्नैहि। जेॾी महिल सैयदना नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जे मौत जो वक़्तु आयो आख़िरी वक़्तु आहे पंहिंजे पुटनि खे पंहिंजी औलाद के सॾु कई घुराई उन्हनि खे वसीयत कई
उन वसीयत में सैयदना नूह अलैहिस्सलातु वस्सलाम ॿिनि ॻाल्हियुनि जो हुकुम ॾिनो ऐं ॿिनि ॻाल्हियुनि खां मना कई। उहे ॿ ॻाल्हियूं कहिड़ियूं हुयूं जिन खां मना कई? उन खां मना करण खां फरमाई त अनहाकुम अनिस्नैन, ॿिनि ॻाल्हियुनि खां तव्हांखे मना थो कयां, अन शिरकी वल किबर। ॿ ॻाल्हियूं कहिड़ियूं आहिनि? शिरक ऐं तकबुर न कजो। पंहिंजी औलाद खे नसीहत पिया कनि सैयदना नूह अलैहिस्सलातु वस्सलाम, शिरक न कजो, तकबुर न कजो। इहे ॿ वॾा कबीरा गुनाह आहिनि। पंहिंजे पाण खे वॾो सम्झणु, तकबुर करणु, वॾाओ करणु, इहा अल्लाह रब्बुल आलमीन जी सिफ़त आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस आहे, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह से फरमाए थो अल किबरियाउ रिदाई, जेका किबरिया आहे, तकबुर आहे, इहा सिफ़त मुंहिंजी आहे, इहा मुंहिंजी चादर आहे। जंहिं मूंखां इनखे फुरण जी कोशिशि कई उनखे आउं ऊंधे मुंहुं जहन्नम में उछलाए छॾींदुसि। यानी इहा मुंहिंजी सिफ़त आहे। जंहिं इहा कोशिशि कई त इहा सिफ़त पाण इख़्तियार करे ऐं पाण तकबुर करे, अहिड़ी मख़लूक खे, अहिड़े इंसान खे आउं जहन्नम में उछलाए छॾींदुसि। ऐं शिरक वॾो कबीरा गुनाह आहे। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद में शिरक जो तज़किरो फरमायो ऐं शिरक जी ममानियत फरमाई। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन हिन जुर्म जी सज़ा बयानु कई। छा फरमाई? फरमाई इन्नल्लाह ला यग़फिरु अन युशरक बिही व यग़फिरु मा दून ज़ालिका लिमन यशा। फरमाई त अल्लाह रब्बुल आलमीन उन शख़्स खे कॾहिं माफ़ न कंदो जेको शख़्स शिरक कंदो। उन खां अलावा अल्लाह साईं कंहिं बि गुनाहगार की मग़फ़िरत करे थो, कंहिं बि गुनाहगार खे माफ़ करे चाहींदो। पर जंहिं अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात सां शिरक कयो हुनखे अल्लाह कॾहिं न माफ़ कंदो। इहो इन आयत जो ताल्लुक़ आख़िरत सां आहे। जे दुनिया में सची तौबा करे थो, अल्लाह रब्बुल आलमीन खां माफ़ी घुरे थो, तौबा ताइब थिए थो त अल्लाह साईं माफ़ करे छॾींदो। पर जेकॾहिं मौत अची वई आहे त पोइ क़यामत क़ाइमु थी वई, बरज़खी ज़िंदगी आहे, उन खां पोइ क़यामत आहे। उन ज़िंदगी में उहो इंसान माफ़ नथो थी सघे जंहिं ज़िंदगी में तौबा ताइब न थियो शिरक खां। त सैयदना नूह अलैहिस्सलातु वस्सलाम ॿ नसीहतूं इहे कयूं, जिन शयुनि खां मना कई, जिन गुनाहनि खां मना कई। हिकिड़ो शिरक आहे ऐं ॿियो तकबुर आहे। तकबुर जी वॾी भयानक सज़ा अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु फरमाई। पाण फरमायो तकबुर एॾो वॾो गुनाह आहे, इन जी सज़ा क़यामत जे ॾींहुं कहिड़ी हूंदी जो तकबुर वारे शख़्सनि खे अल्लाह साईं शक्ल ॾींदो, कीड़े मकोड़े जी शक्ल, एतिरी जसामत ॾींदो। ही महशर जे मैदान में कीड़ियुनि वांगुरु, मकोड़नि वांगुरु हलंदा रहंदा ऐं तमामु ख़लाइक़ इन्हनि खे पंहिंजे पेरनि जे हेठां तबाह मारींदी रहंदी, लताड़ींदी रहंदी। पूरी मख़लूक़ात मौत ईंदो, वरी उन्हनि खे ज़िंदगी मिलंदी, वरी मौत ईंदो, वरी ज़िंदगी मिलंदी। इन अज़ाब में मुब्तला हूंदा। जहन्नम खां अॻे इहो अज़ाब उन्हनि खे ॾिनो वेंदो। इन करे जो हिन दुनिया में तकबुर कयो, वॾाओ कयो, फ़ख़्र कयो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला यंज़ुरुल्लाह इला मन जर्र सौबहु ख़यला। सही मुस्लिम जी हदीस आहे, अल्लाह से उन शख़्स ॾांहुं नज़र रहमत सां न ॾिसंदो जेको तकबुर थो करे, पंहिंजे कपिड़े खे भेॾियुनि खां हेठि थो करे, तकबुर जी चाल थो हले, तकबुर में वॾाओ में हले थो, पंहिंजे पाण खे वॾो सम्झे थो ऐं ॿियनि खे पाण खां घटि सम्झे थो। पाण फरमायूं त अहिड़े शख़्स ॾे अल्लाह से नज़र रहमत सां न ॾिसंदो। त वॾो कबीरा गुनाह आहे तकबुर ऐं शिरक। उन खां पोइ ॿ नसीहतूं फरमायूं त आमुरकुम बिइस्नैन, मुंहिंजा औलाद, मुंहिंजा पुटड़ो, ऐं तव्हांखे ॿिनि ॻाल्हियुनि जी वसियत थो कयां। इहे ॿ कम कजो, ॿ कम कजो। उहे ॿ कम कहिड़ा आहिनि? उन्हनि ॿिन्ही कमनि जो ताल्लुक़ ज़िक्र सां आहे। उन्हनि ॿिन्ही कमनि जो ताल्लुक़ ज़िक्र सां आहे, अल्लाह जो ज़िक्र। फरमायो आमुरकुम बिला इलाहा इल्लल्लाह, आऊं तव्हांखे हुकुम थो ॾियां त ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द कजो, उनजो ज़िक्र कजो, उन जे मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी बणाइजो। ला इलाहा इल्लल्लाह उन जी फज़ीलत बयानु कयो। सैयदना नूह अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे पुटनि खे ॿुधाईंदा त ला इलाहा इल्लल्लाह जो मक़ाम छा आहे, मर्तबो छा आहे। फरमायो त मक़ाम ऐं मर्तबो ला इलाहा इल्लल्लाह जो इहो आहे, इन्न समावाति वल अर्द फी किफ़तिन। फरमायो त ला इलाहा इल्लल्लाह जो मक़ाम समावात यानी आसमान ऐं ज़मीनूं
ताराज़ू नेकिन जे हिकड़े पल्ले में रखियो वञे ऐं ला इलाहा इल्लल्लाह के ताराज़ू साइमी मीज़ान में बे पल्ले में रखियो वञे त फरमायो त ला इलाहा इल्लल्लाह जो वज़न वधीक थींदो। एतरी वॾी फज़ीलत आहे ला इलाहा इल्लल्लाह जी। सैयदना मूसा कलीमुल्लाह वक़्त जो पैगंबर आहे, उहो वॾो अज़ीम पैगंबर आहे। ख़बर हूंदी तव्हांखे कलीमुल्लाह हुनजो लक़ब आहे। अल्लाह साईं सां गुफ़्तगू थो करे पर्दे में, अल्लाह से हुन सां ॻाल्हाए थो डायरेक्ट, पोइ तूर ते वञी करे अल्लाह सां ॻाल्हाए थो, गुफ़्तगू थो करे, दीनी दावत खणी अचे थो, पंहिंजी क़ौम ताईं दावत पहुचाए थो। हिकु दफ़ो सैयदना मूसा कलीमुल्लाह सवाल थो करे, छा थो चए, ए मुंहिंजा परवरदिगार, ए मुंहिंजा रब, ए अल्लाह साईं, मूंखे अहिड़ो कलिमो सेखार जेको कलिमो आऊं पढ़ां उनजो ज़िक्र कयां ऐं अहिड़ो कलिमो हुजे जेको मूंखां अॻु कंहिं बि उनजो तज़किरो ऐं ज़िक्र न कयो हुजे, अहिड़ो कलिमो सेखार। इहो नूह अलैहिस्सलातु वस्सलाम न बल्कि मूसा कलीमुल्लाह अल्लाह साईं खे अर्ज़ कयो। रब्बुल आलमीन छा जवाब ॾिनो? फरमाई कुल या मूसा ला इलाहा इल्लल्लाह, ए मूसा कलीमुल्लाह तू चो ला इलाहा इल्लल्लाह। सैयदना मूसा कलीमुल्लाह अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज़ तो करे रब्बुल आलमीन, ए मुंहिंजा परवरदिगार, मूं त उहो कलिमो घुरियो हो, मूं त उहो ज़िक्र घुरियो हो जेको ज़िक्र काइनात में कंहिं न कयो हुजे। अल्लाह साईं ला इलाहा इल्लल्लाह इहो त उहो ज़िक्र आहे जेको सभु शख़्स कनि था, ॿिया मख़लूक वारा कनि था। मुंहिंजो मक़सदु इहो हो त नओं ज़िक्र ॿुधा, नओं कलिमो ॿुधा जेको आउं विर्द कयां, जो ज़िक्र कया, अकेलो ही उनजो ज़िक्र कया। अल्लाह रब्बुल आलमीन कलिमो तब्दील न कयो आहे, इहो लफ्ज़ तब्दील न कयो आहे, इहो ज़िक्र तब्दील न कयो आहे, बल्कि अल्लाह रब्बुल आलमीन इन जी फज़ीलत बयान कई आहे। फज़ीलत कहिड़ी बयान कई रब्बुल आलमीन? ए मूसा कलीमुल्लाह, लौ अन्न समावाति सबईन वल अर्दीन सबईन फी किफ़तिन वला इलाहा इल्लल्लाह फी किफ़तिन मालत बिहिन ला इलाहा इल्लल्लाह। ए मूसा कलीमुल्लाह, जे करे सतई आसमान सतई ज़मीनों खणी करे मीज़ान तराज़ू जे हिकिड़े पल्ले में रखी छॾजन ऐं ला इलाहा इल्लल्लाह के ॿिए पल्ले में रखियो वञे, मालत बिहिन ला इलाहा इल्लल्लाह, इन्हनि सतनि आसमाननि खां सतई ज़मीनुनि खां वधीक वज़न ला इलाहा इल्लल्लाह जो निकिरंदो। सैयदना मूसा कलीमुल्लाह के अल्लाह साईं ला इलाहा इल्लल्लाह जो वेद ज़िक्र सेखारियो। ला इलाहा इल्लल्लाह जो मतलब छा है? नाहे को माबूद सिवाय अल्लाह जे, अकेलो अल्लाह माबूद है, इबादत जे लायक अल्लाह है, सजदे जे लायक अल्लाह है, रुकू जे लायक अल्लाह ताला है, दुआ जे लायक अल्लाह रब्बुल आलमीन, नजर नियाज जे लायक अल्लाह रब्बुल आलमीन, हर किस्म जी इबादत सिर्फ अल्लाह जे लायक खास आ। इन कलिमे जो मतलब आ, इन ला इलाहा इल्लल्लाह जो मतलब जंहिंजी वसीयत सैयदना नूह अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे पुटनि खे कनि था ऐं ॿी फज़ीलत बयान कनि था। फज़ीलत बयान कंदे फरमाइनि था ऐं ला इलाहा इल्लल्लाह उहो कलिमो आहे जेकॾहिं ज़मीनूं ऐं आसमान हल्के जी शक्ल इख्तियार कनि, ॿई बंदि थी वञनि, ज़मीन जा बि सभु दरवाज़ा बंदि थी वञनि, दाख़िल थियण जी जॻह न हुजे, आसमान जा दरवाज़ा बंदि थी वञनि। सैयदना नूह अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए थो, इन्हनि ॿिन्ही जे मथां ला इलाहा इल्लल्लाह के रखंदो, उहे दरवाज़ा खुली वेंदा, उहे फाटी पवंदा, ज़मीन ऐं आसमान जा दरवाज़ा खुली पवंदा। ला इलाहा इल्लल्लाह में एतिरी ताक़त आहे, एतिरे क़दुरु वधीक मज़बूत इहो कलिमो। सैयदना नूह अलैहिस्सलातु वस्सलाम इहा वसियत कई पंहिंजे पुटनि खे त ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र कयो, इन जे मुताबिक़ अमल कयो। इलैहि यसादुल कलिमु तय्यिब व अमलुन सालिह। अल्लाह से कुरान मजीद में फरमाए तो कलिमा तय्यब ला इलाहा इल्लल्लाह ऐं अमल साले नेक आमाल अल्लाह ॾांहुं वेंदा आहिनि। पर कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जिन जा अमल नथा वञनि, उन्हनि जे लाइ बंदिश आहे, उन्हनि जी इजाज़त न आहे जो उन जा अमाल पोइ ते पहुचाया वञनि, अल्लाह साईं ताईं पहुचाया वञनि। पर ला इलाहा इल्लल्लाह जंहिंजो इन सां ताल्लुक़ मज़बूत हूंदो, जंहिंसां इन जो ताल्लुक़ मज़बूत हूंदो, इन जे मुताबिक़ अमल हूंदो त ला इलाहा इल्लल्लाह उन शख़्स
सजा आमाल रब्बुल आलमीन ताईं पहुचाईंदो, उन जे आमालन जे लाइ रस्तो कढी छॾींदो, दरवाज़ा खोले छॾींदो। ला इलाहा इल्लल्लाह। आख़िरी वसीयत सैयदना नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जी 4 ॻाल्हियूं शिरक खां मना कई, तकब्बुर खां मना कई ऐं ला इलाहा इल्लल्लाह जी वसीयत कई। ऐं आख़िरी वसीयत कहिड़ी फरमाई? सैयदना नूह अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाई त सुबहानल्लाहि व बिहम्दिही, इन जो ज़िक्र कयो। सुबहानल्लाहि व बिहम्दिही, इन जो ज़िक्र कयो। इन्नहा सलातु कुल्लि शैइन। सैयदना नूह फरमाए थो त इहो हर मखलूक जो ज़िक्र आहे। सलातु कुल्लि मखलूकिन, पूरी मखलूक अल्लाह रब्बुल आलमीन जी जेका मखलूक आहे, जमादात हुजे, नबातात हुजे, इंसान हुजे, जिन हुजे, जानदार हुजे, बेजान हुजे, हर मखलूक जो इहो विर्द आहे। हर मखलूक अल्लाह रब्बुल आलमीन जी इहो ज़िक्र करे थी, सुबहानल्लाहि व बिहम्दिही। मतलब ऐं माना छा आहे? अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजी तारीफ़ात सां पाक ऐं बुलंद बाला आहे। तारीफ़ उन जे लाइ ऐं ऐब खां पाकी बि उन जे लाइ, को बि ऐब अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात में न आहे। सुबहान अल्लाह। सूरत जुमा जी तिलावत कयो। अल्लाह रब्बुल आलमीन शुरू में ही फरमायो युसब्बिहु लिल्लाहि मा फिस समावाति व मा फिल अर्दिल मलिकिल कुद्दूसिल अज़ीज़िल हकीम। अल्लाह रब्बुल आलमीन जी तस्बीह बयान कन था। मा फिस समावाति व मा फिल अर्द, जेका मखलूक आसमान में आए या जमीन में आए, ये सब मखलूकात अल्लाह रब्बुल आलमीन जी तस्बीह कन थियूं। अल्लाह रब्बुल आलमीन कहिड़ी ज़ात आहे? मालिक आहे, बादशाह आहे, कुद्दूस आहे जेको पाक आहे, अज़ीज़ आहे जेको ग़ालिब आहे, हकीम आहे जेको हिकमत वारो आहे। ये सिफ़तूं आहे रब्बुल आलमीन जो। उन रब जी तारीफ़ कंदे हर मखलूक सुभान अल्लाह जो ज़िक्र करे थी। ये अल्लाह रब्बुल आलमीन जी कुरान जी आयत आहे। फरमाए त युसब्बिहु लिल्लाह, अल्लाह जी तस्बीह बयान करे थी। सैयदना नूह फरमाए तो त हर मखलूक सुभान अल्लाह व बिहम्दिही, इहो अल्लाह रब्बुल आलमीन जो ज़िक्र करे थी। ऐं आख़िर में छा फरमाई? व बिहा युरज़क़ु कुल्लु मखलूकिन, ऐं इन कलमे जे करे अल्लाह रब्बुल आलमीन पूरी मखलूकात के रिज़्क़ अता करे थो। इन कलमे जे करे, इन सुभान अल्लाह व बिहम्दी जे ज़िक्र जे करे पूरी कायनात वारनि खे अल्लाह साईं रिज़्क़ अता करे थो। इन में मतलब छा थियो? इन जो मक़सद इहो थियो त इहो वज़ीफ़ो आहे जेको नूह अलैहिस्सलातु वस्सलाम सेखारियो त जेकॾहिं सुभान अल्लाह व बिहम्दी इन कलमे खे पढ़ंदो, इन जो ज़िक्र कंदो, इन सां ताल्लुक़ जोड़ींदो, अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांजी मईशत बि ठीकु करे छॾींदो, तव्हांखे रिज़्क़ बि ॾींदो। जेकॾहिं सुभान अल्लाह व बिहम्दी सां ताल्लुक़ मज़बूत हूंदो। सुभान अल्लाह व बिहम्दी इन जो मतिलबु मूं बयानु कयो। अक़ीदो इहो हुजणु घुरिजे रब्बुल आलमीन हर ऐब खां पाक आहे। न ज़ाती तौर ते रब्बुल आलमीन में को ऐब आहे, न सिफाती तौर ते को ऐब आहे। हर ऐब खां अल्लाह से पाक आहे। ऐं रब्बुल आलमीन जी ज़ात कामिल आहे। हर सिफ़त अल्लाह जी कामिल आहे। ॿुधण बि कामिल आहे, ॾिसण बि कामिल आहे, इल्म बि कामिल आहे। रब्बुल आलमीन जो कुदरत, मक़ाम, मर्तबो, हर सिफ़त जेका आहे रब्बुल आलमीन जी कामिल आहे। इहो अक़ीदो ई बनाइणो आहे इंसान खे। आख़िर में एक हदीस बयान कया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी। इन ई सुभान अल्लाह व बिहम्दी जे हवाले सां पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन क़ाल सुभान अल्लाह व बिहम्दी फी कुल्लि यौमिन व लैलतिन मिअत मर्रतन हुत्तत अन्हु ख़तायाहु वलो कानत मिस्लु ज़बदिल बहर। फरमायो जेको शख्स ॾींहं ई रात में सुभान अल्लाह व बिहम्दी जो ज़िक्र करे थो 100 दफ़ा, ॾींहं ई रात में 100 दफ़ा, सुबह शाम में 100 दफ़ा सुभान अल्लाह व बिहम्दी जो ज़िक्र करे तो अल्लाह से उन जा गुनाह मेटे छॾे थो, उन जा गुनाह बख़्शो छॾे। वलो कानत मिस्लु ज़बदिल बहर, जेकॾहिं समुंड जी झग जे बराबर बि कंहिंजा गुनाह आहिनि, सुभान अल्लाह व बिहम्दी 100 दफ़ा पढ़ी अल्लाह साईं उहे गुनाह बि उन शख़्स जा माफ़ करे छॾींदो। एॾी वॾी फज़ीलत आहे सुभान अल्लाह व बिहम्दी जी। जेका हदीस मूं बयान कई उन जे मुताबिक़ इहा हदीस मूं बयान कई त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि ला इलाहा इल्लल्लाह जी फज़ीलत बयान कई आहे। पाण सगुरनि जी हदीस आहे। पाण फरमायो ला इलाहा जंहिं पढ़ियो उन जे मुताबिक़ अमल कई, उनखे
जन्नत में लाज़िम अल्लाह रब्बुल आलमीन दाखिल कंदो, ज़रूरी वो जन्नत में दाखिल थींदो। ये मुख्तसर गुफ्तगू चंद गुज़ारिशात मूं रखियूं जंहिंमें नूह अलैहिस्सलाम जी वसियत हुई पंहिंजे पुटनि जे लाइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयान फरमाई त इहा अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस बि थी वई, असांजे लाइ बि इहा सुन्नत थी वई, असांजे लाइ बि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वसियत थी वई। इन करे इन हदीस ते अमल कयो वञे। यकीनन जेकॾहिं असां शिरक खां बची वञूं, तकब्बुर खां बची वञूं, अल्लाह जो ज़िक्र कयूं, अल्लाह सां नातो जोड़ियूं, अल्लाह रब्बुल आलमीन सां ताल्लुक़ मज़बूत पैदा कयूं त रब्बुल आलमीन दुनिया ऐं आख़िरत जूं भलायूं नसीब कंदो। दुआ आहे आख़िर में अल्लाह रब्बुल आलमीन इन्हनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दाअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।